यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो ख़ाक खे सोन बणाइण वारा सिंधी ऐं मां आहियां तव्हांजो पंहिंजो मोहम्मद मूसा ख़लीली। साथियो, अॼु असीं मौजूदु आहियूं नौजवान कहाणीकार ऐं मज़मून निगार मयवा नजर साहब वटि। पाण 1998 खां मुख़्तलिफ़ अख़बारनि ऐं मुख़्तलिफ़ मैगज़ीननि में लिखनि पिया ऐं एवॉर्ड याफ़्ता लेखक आहिनि। अचो त साणुसि मुलाक़ात करियूं ऐं साणुसि हाल अहवाल करियूं। अस्सलाम वालेकुम मयवा नजर साहब। वालेकुम सलाम। सभ खां पहिरीं तव्हां पंहिंजो तारुफ़ कराए जी, मुंहिंजो नालो मयवा नजर। मूं प्राइमरी तइलीम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल पाठशाला में कई, हाई स्कूल 1 मां मूं मैट्रिक कई, डिग्री कॉलेज उमरकोट में इंटर कई ऐं सिंध यूनिवर्सिटी मां MA सिंधी अदब ते डिग्री वरिती आहे। सर, इहो ॿुधाइजो तव्हां कॾहिं खां लिखो पिया ऐं कहिड़नि अख़बारनि में लिखी चुका आहियो? 1998 ईस्वी खां लिखां पियो। सिंधी अदबी बोर्ड जे तरफ़ां जेको मैगज़ीन निकिरंदो हो गुलफुल, उहो असीं पढ़ंदा हुआसीं। उतां खां असांखे शौक़ु थियो ऐं उन खां पोइ लिखां पियो कावश मैगज़ीन में, कावश अख़बार में ऐं रोज़ानी तइमीर सिंध में, रोज़ानी ख़बरूं में, रोज़ानी हिलाल पाकिस्तान में ऐं ॿियनि केतिरनि ई मैगज़ीननि में मुंहिंजो मवाद शाया थियल आहे ऐं कहाणियूं शाया थियल आहिनि। अख़बारनि खां सवाइ ॿियनि कहिड़नि प्लेटफॉर्म्स ते लिखंदा रहंदा आहियो? अख़बारनि खां सवाइ ॿियनि समाज जे जेके करंट इशू आहिनि उन्हनि ते बि मूं लिखिया आहिनि, जेके मसइला आहिनि उन्हनि ते बि लिखिया आहिनि ऐं नौजवान जे किरदारनि ते लिखिया विया आहिनि ऐं जेके मुनफ़िद किरदार आहिनि समाज जा उन्हनि ते बि मूं सभ खां वधि में वधि लिखियो आहे। अदब जो एवॉर्ड तव्हांखे कॾहिं ऐं कहिड़ी ॻाल्हि ते मिली? मूंखे उमरकोट ज़िले में ॿाराणे अदब ते तमामु घटि कमु थिए थो ऐं केरु लिखण लाइ तयारु न आहे। मूं ख़ासि ॿाराणो अदब चूंडियो ऐं उन ते मां लिखां पियो। मूं तमामु बहितरीनु कहाणियूं लिखियूं बि आहिनि ऐं ॾाढियूं पसंदि थियूं आहिनि। इन करे सरह्ाण मैगज़ीन तरफ़ां 2017 में मूंखे बहितरीनु कहाणीकार जो एवॉर्ड मिलियो आहे। ॿाराणे अदब में कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते फोकस कंदा आहियो? ॿाराणे अदब में जेको आहे ॿाराणे अदब जे आहे न, लिखणु माना ईअं सम्झो पाण खे ॿार थियणो पवंदो आहे ऐं ॿार में जेके पोइ उन ख़ूबियूं आहिनि, जेके उन्हनि जूं ख़्वाहिशूं आहिनि उन्हनि खे ॾिसणो पवंदो आहे। जीअं मूं महसूसु कयो त मिसाल तौरु कंहिं ॿार वटि का कापी न आहे या कंहिं पेन न आहे त हुनजी कहिड़ी ख़्वाहिश आहिनि, त मूं अहिड़े नमूने मूं उन मौज़ू ते लिखिया। ॿारनि जे गुरबत ते लिखिया। ॿारनि में जेको इल्म जो चाह आहे उहो कीअं अॻिते अचनि, उहो उन ई मौज़ू ते बि मूं लिखिया। ऐं ॿारनि में जेको कॉम्पिटिशन हूंदी आहे, हिक ॿिए खां जेके होशियारु थियणु चाहींदा आहिनि, इहा बि मौज़ू हिकिड़ो हूंदो आहे, उन ते बि मूं चूंड करे कहाणियूं लिखियूं आहिनि। सिंध जे मौजूदा अदबी हालतुनि खे कीअं था ॾिसो ऐं सिंध जूं जेके ॿियूं हालतूं आहिनि उन्हनि ते छा चवणु चाहींदा? सिंध जो मौजूदा अदबी जेको आहे हू माज़ी जे भेट में तमामु बहितरीनु आहे। हीअं तमामु मयारी क़िस्म जो अदब लिखिजे पियो। किताबनि खां सवाइ असांखे सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म ते बि तमामु भले में भलो मवाद मिले थो। तमामु बहितरीनु जेको असांजी रहनुमाई थिए पई। सुठा अदीब, राइटर, लेखक, शाइर जेके आहिनि उन्हनि जो मवाद असांखे फेसबुक ते या सोशल मीडिया जे कंहिं बि प्लेटफॉर्म ते मिले थो, जंहिंसां उन्हनि जो असां उन ते तनक़ीद या जेके मुंझारा या हूंदा आहिनि उहे असीं पुछी वठंदा आहियूं त उहे असांखे बहितरीनु रहनुमाई कनि था। अदब खां सवाइ ॿियनि कहिड़ियुनि सरगर्मियुनि में हिसो वठंदा आहियो ऐं अदब खां सवाइ ॿियो छा छा कंदा आहियो? अदब खां सवाइ पाण हिकु टेलर मास्टर आहियां, दर्जी जो कमु कंदो आहियां ऐं मुंहिंजी सोशल सरगर्मी जेको आहे उहो बि रही आहे ऐं हिकु टेक्निकल ट्रेनिंग सेंटर आहे, उन में जेको आहियां हीउ जेको दर्जी पे जो धंधो बि आहे उहो बि सेखारियां थो। सिंध जे नौजवाननि लाइ ख़ासि तौर ते कहिड़ो पैगाम ॾींदो? सिंध जे नौजवाननि लाइ इहो पैगाम आहे, इहो इल्तिजा आहे त हू तइलीम तरफ़ वधि में वधि ध्यानु ॾियनि ऐं जेके सोशल मीडिया ज़रिए जेके मसइला थियनि था उन्हनि जी निशानदेही कनि, उन्हनि खे पूरा करण लाइ कोशिशि कनि त जीअं असां वटि समाज में इहे मसइलनि जी अणु ख़तमु थी सघे। सिंध जा नौजवान जेकॾहिं तव्हां खां का रहनुमाई वठणु चाहिनि त तव्हां उन्हनि जी रहनुमाई लाइ तयारु आहियो? बिल्कुलु, हर क़िस्म जी रहनुमाई जे लाइ तयारु आहियां। अदब जे हिसाब सां, हुनर जे हिसाब सां, जहिड़ो मुंहिंजो हाल आहे ऑन कॉल फ़ोन ते जंहिं बि सरगर्मी हूंदो पंहिंजे वक़्त जे हिसाब सां उन्हनि खे वक़्तु ॾींदुसि। साथियो, ही हुआ मयवा नजर साहब जिन जा ख़्यालात तव्हां ॿुधा। जेकॾहिं तव्हां असांजो चैनल अञा ताईं सब्सक्राइब नाहे कयो त बराए महिरबानी असांजे चैनल ख़ाक खे सोन बणाइण वारा सिंधी खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। महिरबानी।